दोस्तों कॾहिं कॾहिं जेको अल्लाह जे तरफ़ां थींदो आहे उन में कुझु न कुझु पोशीदा राज ज़रूर हूंदो आहे। इंसान सोचींदो आहे त ही जेको मूंसां थियो निहायती ग़लति थियो आहे, पर उहा इंसान खे हक़ीक़त जो को इल्मु ई न हूंदो आहे। जेको इंसान सां थियो इन में अल्लाह ताला जो को न को राज ज़रूर हूंदो आहे। कंहिं ज़माने में हिकु बादशाह रहंदो हो जंहिंजा तमामु ख़ासि वज़ीर अक़लमंद हुआ ऐं हू हिकिड़े ॾियारे पंहिंजी हवेलीअ में मौजूदु हुयो ऐं बादशाह सलामत सां ख़ासि मशीर बि पिणु गॾु हुया। बादशाह सलामत सैफ़ कटे रहियो हुयो त अचानक बादशाह सलामत जी हिकिड़ी उंगली कटिजी पई, जंहिंते बादशाह सलामत जो रतु वहणु शुरू थियो ऐं उन जो ख़ासि वज़ीर जेको बीठो हुयो मथां, उन जॾहिं इहो नज़ारो ॾिठो त उहो चवणु लॻो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। बादशाह सलामत इहा ॻाल्हि ॿुधी त बादशाह खे निहायती उन वज़ीर जे मथां गुस्सो आयो। बादशाह सलामत उन वज़ीर खे चवणु लॻो, ए वज़ीर तूं वॾो को नमक हराम आहे, मुंहिंजो हथु कटिजी पियो आहे ऐं तूं अल्लाह जो शुक्र थो करीं। बादशाह खे निहायती गुस्सो आयो ऐं बादशाह सलामत हुकुम ॾिनो त हिन वज़ीर खे गिरफ़्तार करे लाकअप कयो वञे। वज़ीरनि उन वज़ीर खे गिरफ़्तार करे ऐं लाकअप करे छॾियो। ॿियो ॾियारो थियो, बादशाह सलामत सुबुह जो सवेर पंहिंजी हवेलीअ खां ॿाहिरि वञी वाक करे रहियो हुयो त बादशाह सलामत सां कोई बि वज़ीर पिणु साथ न हुयो। बादशाह सलामत वाक कंदे कंदे रस्तो भटकी पियो ऐं दूर दराज़ वञी निकितो। उन दौर में उते हिकिड़ो काफ़िलो रहंदो हुयो, जेके गैर मुस्लिमीन हुया। उहे उन दौर में जेको बि अजनबी शख़्स पकड़ींदा हुया उन जी हू बली चाढ़ींदा हुया। अचानक बादशाह सलामत उन्हनि जे वर चढ़ी वियो त हू बादशाह सलामत खे गिरफ़्तार करे पंहिंजे बादशाह वटि वठी आया। हाणे उन कबीले जे माण्हुनि खे इहा ख़बर ई न हुई त हे को बादशाह हुआ। हू जॾहिं पंहिंजे बादशाह जे साम्हूं अची पेश कयनि, बादशाह सलामत खे चवणु लॻा, बादशाह सलामत असांखे ही शख़्स मिलियो आहे त अॼु हिन शख़्स जी असां बली चाढ़ींदासीं। बादशाह सलामत उन्हनि खे हुकुम ॾिनो त सही आहे, तव्हां हिन शख़्स खे बली चाढ़ियो। जॾहिं उन बादशाह खे ही बलीअ जे लाइ हाज़िर कयनि त कंहिं शख़्स जी उन ज़ख़्म ते नज़र पई जेकी बादशाह सलामत जी आङुर कटिजी चुकी हुई ऐं उते पुण दाग निशान थी चुकियो हुयो। जॾहिं उन शख़्स जी उन जॻह ते नज़र पई त उन बलीअ खे रोकरायो ऐं बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत हिन इंसान जी बली नथी चढ़ी सघे, छाजे कारण त हिन में ऐब आहे, हिन जी आङुर कटियल आहे। जॾहिं हुननि ॾिठी त वाक़ई उन शख़्स जी आङुर ते हिकु निशान हुयो ज़ख़्म जो, त हुननि उन बादशाह जी उहा बली न मंज़ूर कई ऐं बादशाह ते वापसि खणी उन पंहिंजे मक़ाम ते छॾे आया। बादशाह उतां जॾहिं शाम थी ऐं पंहिंजी हवेलीअ में पहुतो त सभ खां पहिरियों ई बादशाह सलामत उन पंहिंजे वज़ीर खे ॿाहिरि कढायो ऐं उन वज़ीर खां बादशाह सलामत पुछणु लॻो त ही माजरो छा आहे। वज़ीर चवणु लॻुसि त बादशाह सलामत इहो माजरो त सभु मुंहिंजे रब खे ई इल्मु आहे, मूंखे को इल्मु न आहे, पर इन में रब करीम जो इहो ई राज़ हूंदो त तुंहिंजी बादशाह सलामत जान बची इन जे करे त हिकु ॾींहुं अवल अल्लाह ताला तुंहिंजी आङुर कटराई त तो में हिकिड़ो ऐब थियो, तुंहिंजी ज़िंदगी बची ऐं मूंखे तूं इन जे करे जेल मोकिलियो। थी सघे थो उन वक़्तु मां तोसां गॾु हुजां हा त हू मुंहिंजी बली चाढ़नि हा, त इन जे करे बादशाह सलामत अल्लाह ताला तुंहिंजी ज़िंदगी बि बचाई त ऐं मुंहिंजी ज़िंदगी बि बचाई। इन जे करे जो थींदो आहे अल्लाह जे तरफ़ों उन में को न को राज ज़रूर हूंदो आहे। दोस्तों त इहो असांजो वीडियो उन्हनि जे लाइ आहे त जेके हमेशह सोचींदा आहिनि त मूंसां जेको थियो त नाहक थियो, पर जो कुझु बि असां सां थींदो आहे उन में अल्लाह ताला जो को न को राज ज़रूर हूंदो आहे। उम्मीद आहे वीडियो पसंदि आई हूंदी। अल्लाह हाफ़िज़।